Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum wa rahmatullahi Muhammad sallallahu ta'ala alayhi wa sallam. Welcome to Straightforward with Alhaja Toy. Yaqinan अज जी सभिनीनि खां वॾी ख़बर इहा ई आहे कि 9 महीननि खां पोइ बानी PTI जी शिकिल सोशल मीडिया के ज़रिए सभिनीनि खे नज़र अची वई आहे। असांखे ख़बर आहे कि वॾी कोशिशि कई वई हिकिड़ो अहिड़ो केस जॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब पावर में आया तो उन्हनि चयो कि असां इंपॉर्टेंट केसिस खे लाइव ब्रॉडकास्ट कंदासीं। नैब तरमीम ऑर्डिनेंस भी अहिड़ो ई केस हो जेको लाइव ब्रॉडकास्ट पियो थिए। पुछी समात में 2.5 कलाक इहो लाइव हलियो, पर अॼु जी समात में इहो लाइव न हलियो। वजह वाज़े हुई कि इमरान ख़ान जी शिकिल मीडिया ते नाहे अचणी, कंहिं वटि न अचे ऐं वॾी कोशिशूं कयूं वयूं कि अदालत मां का तस्वीर भी लीक न थिए। अदालत में जेके वकील वञण पिया चाहिनि रोके छॾियो वियो कि को एक्स्ट्रा वकील अंदर कोन ईंदो, को एक्स्ट्रा माण्हू अंदर कोन ईंदो। वजह इहा हिकिड़ी कि इमरान ख़ान जी का तस्वीर न अची सघे। असांखे ख़बर आहे कि असां इलाही ॾुखियाई सां हुनजो नालो त खणूं था, पर तस्वीर हलाइण जी इजाज़त नाहे। इवन असेंबली जे इजलास में भी अगर कोई पुठियां हुनजो पोस्टर खणी बीह रहे तो उहा इजलास जो लाइव ब्रॉडकास्ट डिस्टर्ब थी वेंदो आहे। त अॼु जी समात लाइव ब्रॉडकास्ट न थी। यकीनन सभिनीनि सवाल पुछियो कि अदालती कार्रवाई लाइव स्ट्रीम में छो थी कई वञे। वकील जेके हुआ मखदूम अली खान साहब उन्होंने सवाल पुछियो जंहिं ते ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब चयो कि आप मेरी नशिस्त पर आकर बैठ जाएं। यानी उन्होंने वाज़े ॿुधाए छॾियो कि प्रेशर आहे जंहिंजे करे काज़ी फ़ाइज़ ईसा साहब अॼु जी समात खे लाइव ब्रॉडकास्ट न करे सघंदा। पर तरी भी तस्वीर लीक थी वई आहे सोशल मीडिया ते। हाणे इंक्वायरी पे हले, चेक पियो कयो वञे कि तस्वीर कंहिं लीक कई आहे ऐं जंहिं बि लीक कई आहे हुन सां गॾु उहो ई हाल कयो वेंदो जेको 9 मई जे हमलावरनि सां हाल कयो वियो आहे। यकीनन असांखे ख़बर आहे हिन महिल PTI जो हाल कहिड़ो आहे। यकीनन अॼु जे प्रोग्राम में इहो डिस्कस भी कंदासीं, पर तव्हांखे ॿुधाइण बि चाहींदुमि कि अॼु अदालत में जॾहिं इहो केस हले पियो नैब तरमीमी ऑर्डिनेंस जो केस, त हुते प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल भी डिस्कस थियो ऐं खोड़ सारी शयूं जजिस जे रिमार्क्स में साम्हूं आयूं जेको मां तव्हांजे साम्हूं रखण थो चाहियां। जस्टिस अथर मिनुल्ला जो चवण हो प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मुअत्तल करना दुरुस्त था या गलत, मगर इस अदालत के हुक्म से मुअत्तल हो गया है। यानी हो हाणे जो कानून जो असेंबली ठाहियो वो अदालत के हुक्म से मुअत्तल थी वियो आहे। एक कानून को मुअत्तल करने फिर उसके केस को सुना ही नहीं जाए तो मुल्क कैसे तरक्की करेगा। ऑनरेबल चीफ जस्टिस जी ॻाल्हि हुई ऐं यकीनन पोइ चीफ जस्टिस इहो भी चयो कि आपको कानून पसंद नहीं तो पूरा केस सुनकर कलअदम करार दे दें। ऐं यकीनन हिन डिस्कशन सां जेका शइ वाज़े थी आहे कि पार्लियामेंट अगर कोई कानून ठाहे थी ऐं हुन कानून के सुप्रीम कोर्ट मुअत्तल थी करे छॾे तो पोइ पार्लियामेंट जो कमु कहिड़ो। छा सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जी इंपॉर्टेंस के ख़त्म थी करे छॾे। पार्लियामेंट जेके कानून साज़ आहिनि, मुक़न्निन आहिनि, जेके लेजिस्लेटर्स आहिनि, जेके कानून ठाहींदा आहिनि, अगर वो कानून ठाहिनि था ऐं सुप्रीम कोर्ट हिन कानून खे ख़त्म थी करे त पोइ पार्लियामेंट जो कहिड़ो कमु रहियो। त यकीनन अॼु ॻाल्हि डिस्कस थी आहे अदालत में, पर अॼु जेका वॾी ॻाल्हि हुई वो इहा ई कि बानी PTI इमरान ख़ान अदालत में वीडियो लिंक में पेश त थिया, पर उन्हनि जो बयान रिकॉर्ड न थियो आहे। ऐं चीफ जस्टिस साहब चयो आहे कि जेका नेक्स्ट समात थींदी हुन में भी बानी PTI के वीडियो लिंक में पेश करणो आहे। त इहा भी हिकिड़ी शइ बाक़ी आहे। ॿी असांखे ॻाल्हि यादि रखणु घुरिजे कि असांजे ऑनरेबल अदालतनि में जज साहिबान इहा रिमार्क्स ॾिना कि अगर कोई पगड़ी उछालेगा तो हम उन पगड़ियों की फुटबॉल बना देंगे। अॼु इहो ई थियो आहे। फैसल वाडा साहब, सेनेटर फैसल वाडा साहब जेके उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस गुज़िश्ता ॾींहुं कई ऐं हुननि काफ़ी इल्ज़ामात अदालत के मोअज़्ज़िज़ जज साहिबान ते हणिया कि कीअं बाबर सत्तार जेको आहे अमेरिकन ग्रीन कार्ड रखी वेठो आहे। असांखे ॿुधायो वञे मूं ख़त लिखियो रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट के, मूंखे जवाब नथो मिले। त अॼु हुननि खे ख़त जो जवाब भी मिली वियो ऐं जेके पगड़ियूं हुननि उछालियूं हुन ते सुओ मोटो केस भी थी वियो आहे। सुभाणे 3 रुकनी बेंच हुन केस जी समात कंदी। यकीनन फैसल वाडा खे सॾियो वेंदो, हुनखे पेश थियणो पवंदो ऐं पुछियो वेंदो उन्हनि खां कि तव्हां जेके इल्ज़ामात अदलिया ते हणो था तव्हां वटि कहिड़ा सबूत आहिनि, तव्हां छो था इहे प्रेस कॉन्फ्रेंस कयो, केरु थो तव्हांखे चई प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ। बट जो ख़त जो जवाब मिलियो आहे रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट खां फैसल वाडा खे, हुन में रजिस्ट्रार साहब इहो वाज़े करे छॾियो आहे कि को बि जज थियण खां अॻु में पंहिंजी दोहरी नेशनैलिटी या पोइ को ग्रीन कार्ड भी आहे उहो डिक्लेयर थो करे छॾे त हुन में को हर्ज न आहे ऐं सुप्रीम जुडिशल काउंसिल जी इजाज़त सां सॼे रूल्स एंड प्रोसीजर्स ऐं कानून जी इजाज़त सां हो हमरा जज ठही सघे थो ऐं हिन में को एतराज़ कोन्हे, को कानूनी शिकन कोन्हे। इहो रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट जे ख़त में फैसल वाडा खे ॿुधायो वियो आहे। पर हाणे सुभाणे जेको सुओ मोटो केस जी समात थींदी हुनमें यकीनन काफ़ी शयूं साम्हूं ईंदियूं। फैसल वाडा साहब सां वॾा सवाल पुछिया वेंदा कि आख़िर तव्हां जेके स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि इहे छो ॾिनियूं आहिनि, कहिड़ी हैसियत में ॾिनियूं आहिनि। पर एट द सेम टाइम असां ॾिसूं था कि कल्ह जे ॾींहं में भी जॾहिं बानी PTI जी ज़मानत थी त हुन खां पोइ टिसोरी साहब आया, हुननि अदालतुनि ते हमिलो कयो, फैसल वाडा साहब आया, हुननि अदालतुनि ते हमिलो कयो। अॼु भी कुझु माण्हू अहिड़ा आया जंहिं प्रेस कॉन्फ्रेंसिस कयूं ऐं चयो त इहो कहिड़ो निज़ाम अदल आहे, कानून सब के लिए बराबर होना चाहिए। यकीनन इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको हर पाकिस्तानी चाहे तो, ख़्वाहिश भी रखे तो, पर इहो थिए कोन थो। छो जे करे
कानून रईस लाए बियो गरीब लाए बियो। रियासत अली आज़ाद साहब मेरे साथ इस वक्त मौजूद हैं, किसी तारुफ के मोहताज नहीं है, माहिर कानून है। रियासत साहब थैंक यू सो वेरी मच, आपने अपना कीमती वक्त हमारे लिए निकाला। सर सवाल ये है कि आज हम जानते हैं कि काजी फाइज ईसा साहब जब उन्होंने ओहदा संभाला था तो कहा था कि हम इंपॉर्टेंट केसेस लाइव दिखाएंगे। और ये जो केस है नैब तरमीम का केस, ये पहले भी 2.5 घंटे लाइव चला था, लेकिन आज लाइव नहीं चला क्योंकि इमरान खान का वीडियो लिंक पे बयान रिकॉर्ड होना था। वो बयान तो रिकॉर्ड नहीं हुआ, उनकी तस्वीर लीक हो गई है और अब इंक्वायरी की जा रही है कि ये तस्वीर कैसे लीक हुई जब इतनी सख्ती की गई थी। आपकी नज़र में सर 9 महीनों के बाद बानी पीटीआई की तस्वीर मीडिया पे तो वायरल है ही है, ऐसे लीक होनी चाहिए थी, नहीं होनी चाहिए थी, सही हुआ गलत हुआ, योर ओपिनियन सर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जतोई साहब, बात ये है कि तस्वीर वायरल होगी है, कोई एटम बम चोरी नहीं हो गया। नंबर 1, तस्वीर देखिए जब वो सोशल मीडिया पे आ गई है तो वो कैसे आई? सुप्रीम कोर्ट का ऑर्डर था कि वीडियो लिंक के ऊपर उनको लिया जाए, और वहां से अगर तस्वीर आ रही और किसी ने तस्वीर बना दी है तो कोई आसमान नहीं गिर गया, ना इसकी कोई कानूनी लीगैलिटी और इलीगैलिटी का कोई सवाल ही पैदा नहीं होता। ठीक है, आपने ऑर्डर किया, वीडियो लिंक पे आ गए, आपने तो लाइव स्ट्रीमिंग की है बाकी केसेस के अंदर। मैं बतौर सदर वहां पे 2.25 घंटे हमारा जो 6 जजेस का खत था उस केस के अंदर सुओ मोटो में हम खड़े रहे, हमें लाइव वहां पे दिखाया गया। अगर इमरान खान को दिखा दिया गया है, कई केसेस ऐसे हैं जहां पे अगर गवाह है, मुलजम है, ये तो बल्कि ज्यादा कन्वीनियंट है कि वो चूंकि एप्लीकेंट थे, अगर उनका मौकफ लेना था तो आपने बजाय कि उनको लेके इन पर्सन कोर्ट में आते तो एक लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिएट होती। अगर वीडियो लिंक के जरिए उनको यहाँ मौका दिया गया तो उसमें कबात ही क्या है, और तस्वीर भी लीक होगी तो कोई क़यामत नहीं आती। ऐसे ही उसकी ठीक है, एक इमरान खान की पॉपुलैरिटी, उस पर कोई क्वेश्चन नहीं उठाया जा सकता। अगर उनको लाइव भी दिखा दिया जाता तो उसमें कोई बात नहीं थी। जब आप बाकी केसेस की लाइव स्ट्रीमिंग दिखा रहे तो इसमें भी दिखा देते तो लोगों को बल्कि ज्यादा अवेयरनेस होती। लेकिन इससे मालूम पड़ गया ना आजाद साहब के चीफ जस्टिस के ऊपर भी कुछ ना कुछ प्रेशर नजर आ रहा है। वो तो आप देखें जतोई साहब, इंटरफेरेंस के हवाले से चारों हाई कोर्ट और इंक्लूडिंग इस्लामाबाद हाई कोर्ट ने तमाम जजेस जो 6 थे, 8 में से 6 उन्होंने खत लिखा, सब ने कहा कि हमें इंटरफेरेंस है, ट्रांसग्रेशन है, हमें प्रेशराइज किया जा रहा है। तो मुमकिन है कि वहां पे भी हो, लेकिन चीफ साहब ने चूंकि कहते कहा कि हमारे ऊपर तो कोई प्रेशर नहीं है, लेकिन आप कोई भी उससे अपनी राय निकाल सकते हैं। ये आपकी अपनी ऑब्जर्वेशन है, मेरी अपनी ऑब्जर्वेशन है। लेकिन सवाल ये पैदा होता है कि अगर आर्टिकल 10A जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1973 है, उसमें यह फेयर अपॉर्चुनिटी ऑफ ट्रायल हर सिटीजन ऑफ पाकिस्तान का राइट है, तो अगर आप बागियों को ये राइट दे रहे तो इमरान खान को भी दे दिया तो कौन सी क़यामत आ गई है? आर्टिकल 25 कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1973 वो ये कहता है कि इक्वल ट्रीटमेंट ऑफ लॉ शुड बी गिवन टू एवरी सिटीजन ऑफ पाकिस्तान। सर आप इतने बड़े वकील हैं, राइट दे दिया गया तो कौन सी सर आपको मालूम है हमारे मुल्क में रईस के लिए कानून कुछ और है, गरीब के लिए कुछ और है। मुझे ये बताइए रियासत अली आज़ाद साहब, इमरान खान साहब वो शख्सियत हैं जिनकी गवर्नमेंट में काजी फाइज ईसा के खिलाफ रेफरेंस फाइल हुआ था। आज इमरान खान उसी शख्स के सामने जो इस वक्त मौजूदा चीफ जस्टिस हैं सामने पेश हुए हैं बयान रिकॉर्ड कराने के लिए, और पूरी कौम सोच रही थी कि बयान आएगा, उसकी डिटेल्स आएंगी, उसके टिकर बनेंगे, उसकी खबर बनेगी। मालूम पड़ा बयान रिकॉर्ड ही नहीं हुआ। अगली समात ने बोला दोबारा वीडियो लिंक पर इनको रखिएगा, और उनका बयान ना रिकॉर्ड करना क्या इस बात की निशानदेही कर रहा है कि कुछ तो है दिल में अभी बाकी? ये दुरुस्त है, क्योंकि अगर इमरान खान जिसके साथ लोगों का इसी वजह से सिम्पति जो है वो ज्यादा है लोगों की उसकी तरफ, इसलिए कि उसको एक मजलूम के तौर पर उसके साथ ज्यादती की जा रही है, उसको विक्टिमाइज किया जा रहा है, पॉलिटिकल मोटिवेटेड केसेस उसके खिलाफ बनाएंगे, इसलिए शायद उसकी पॉपुलैरिटी में इजाफा। अगर इमरान खान को आम पॉलिटिकल लीडर्स की तरह ही ट्रीट किया जाता तो शायद उसकी ये पॉपुलैरिटी ना होती। तो मैं समझता हूँ कि हुकूमत की ये अपनी नालायकी है कि उन्होंने इस तरह से उन्हें किनारे लगा के आपने सारे लोगों का
जितनी भी एक सॉफ्ट कॉर्नर था उसकी तरफ कर दिया आपने। ये खुद उसकी पॉपुलैरिटी में इजाफा करने का खुद सबब बने। और आज अगर उनको इतने पॉपुलर लीडर है इस वक्त पाकिस्तान के अंदर, अगर आप उसको दिखा देते तो लोग जरा ये कि उनकी याद ताजा हो जाती, लोगों की मोहब्बतें बढ़ जाती। बाकी होना वाना क्या था, वो जेल में था, जेल में है, अदालतें उसका फैसला करेगी कब उसको जमानत मिलती है या बरी होता है, तो वो तो डिपेंड करता है। लेकिन उससे कुछ ना होता। आज आपने फिर एक दिखाया नहीं लाइव, और दूसरा आपने अगर फोटो होगी तो आपने फिर उससे थोड़ा सा ये इंक्वायरी और इसको आपने करने के लिए कहा, तो लोगों में फिर मोहब्बतें इमरान खान के लिए ज्यादा होगी। तो आप गलत कर रहे हो। आप एक नॉर्मल एक केस के तौर पर उसको लो तो कुछ नहीं होता। जब आप उसको दबाएंगे, प्रेशराइज करेंगे, आपको पता है कि लोग हमेशा मजलूम के साथ खड़े होते हैं, चाहे हो ना हो। लेकिन अगर आप उसको पोल भी कर रहे हैं तो लोगों की जो हमदर्दी होती है वो हमेशा मजलूम के साथ होती है। तो इस वक्त इमरान खान चूंकि जेल में है तो लोग यही समझते हैं कि वो मजलूम है। अगर आप उसको छोड़ दें, बाकी मुल्ज़मान की तरह ट्रीट करें तो शायद ये। रियासी साहब ये बताइए, गुज़िश्ता रोज हमने देखा कि जैसे ही बेल आती है 190 मिलियन पाउंड केस में इमरान खान को जमानत मिलती है, तो उसके बाद हमने देखा कि किस तरीके से मुस्तफ़ा के हमारे कामरान टिसोरी साहब मीडिया के सामने आए, अदलिया के निज़ाम को, निज़ाम अदल पे तनकीद की। फैसल वाडा साहब सामने आए मीडिया के, कहते हैं मैंने ख़त लिखा है, मुझे ख़त का जवाब नहीं मिल रहा है, और ये और वो बड़े इल्ज़ामात लगाए कि जजेस कैसे दोहरी शहरियत रख सकते हैं। आज रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट ने उनके ख़त का जवाब दे दिया, कहा कि बिल्कुल रख सकते हैं, कोई आइन में ऐसी कबाहत नहीं है, दोहरी शहरियत भी हो सकती है, पहले से डिक्लेयर भी किया हुआ जस्टिस बाबर सत्तार ने। फिर हमने देखा कि सर आज भी ऐसा ही हुआ कि आज भी जो है मुस्तफ़ा कमाल साहब सामने आए, कहते हैं कि अदालतों में जितना जुल्म हो रहा है कहीं नहीं हो रहा, सूद के खिलाफ कुरान में वाज़े हुक्म है, हराम है। फिर शरीयत कोर्ट ने 8 सालों के बाद फैसला दिया और कहते हैं 5 सालों में सूद खत्म कर देना, 5 सालों तक खाते रहो आराम। यकीनन कोई सुओ मोटो नहीं है, कोई एक्शन नहीं है, अपीलें पड़ी हैं, अदालतें कुछ नहीं कर रही हैं। फिर हमें खबर आती है कि फैसल वाडा के खिलाफ आज खुद नोटिस हो गया है, सुओ मोटो हो गया है, 3 रुकनी बेंच बन गया है, कल समाअत होगी। क्या आपको लगता है कि अदालतें अपना एहतराम, अपना मकाम और जो आजादाना तरीके से तनकीद उनके ऊपर की जा रही है, उसे कंट्रोल कर पाएगी अपने एक्शन से या नहीं? सर देखिए, आपने 3-4 चीजें पूछी। सबसे पहले मैं इस पे आऊंगा। आपने रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट का कहा, उन्होंने जवाब दिया, रजिस्ट्रार इस्लामाबाद हाई कोर्ट ने जवाब दिया है। लॉ ये कहता है, देखिए आर्टिकल 62 और आर्टिकल 63, एक में क्वालिफिकेशन है और एक में डिस्क्वालिफिकेशन है टू बिकम अ मेंबर ऑफ पार्लियामेंट। तो वो तो मेंबर ऑन पार्लियामेंट के लिए अगर वो दोहरी शरीयत रखते तो वो मेंबर पार्लियामेंट नहीं बन सकते। ये डिस्क्वालिफिकेशन है जिसका ये फैसल वाडा खुद भी शिकार हुआ। अब आ गया जजेस के लिए, आर्टिकल 175 जुडिशल कमीशन है और उसके अंदर हाई कोर्ट के जज के बनने का क्राइटेरिया बता दिया जाए कि इतनी उसकी लेंथ ऑफ प्रैक्टिस होगी तो वो जज बन सकता है। इसके अलावा कोई बार नहीं, अगर उसके पास को ग्रीन कार्ड है या नेशनैलिटी है तो वो जज बन सकता है। कॉन्स्टिट्यूशन के अंदर कोई ऐसा प्रॉब्लम, कोई ऐसी पाबंदी नहीं है। और जो बाबर सत्तार है उनके पास जो ग्रीन कार्ड है, क्योंकि वो अमेरिका से पढ़े, हार्वर्ड यूनिवर्सिटी से उन्होंने लॉ किया और वहां पे जो बड़ा हाई किस्म का हाई स्किल्ड कोई आदमी है, प्रोफेशनल है, वकील है, इंजीनियर है, डॉक्टर है, स्कॉलर है, तो उसको वो एक फैसिलिटी देते हैं ग्रीन कार्ड की कि वो बगैर वीजे के उस पर आना जाना उसको सफर कर सकता है। तो कॉन्स्टिट्यूशन के अंदर तो ऐसी कोई चीज नहीं है, क्योंकि ये जुडिशल कमीशन में जब जज बने थे तो ये चीजें डिस्कस हुई थी। इस पे उनको डिस्क्वालीफाई या उनको रिमूव नहीं किया जा सकता। अब आ गया कंटेम्प्ट की तरफ से वाडा की, और जो MQM के जनाब है उन्होंने जो अपना प्रेस कॉन्फ्रेंस, मुस्तफा कमाल, देखिए लॉ के अंदर प्रोवाइडेड है जतोई साहब कि आप जुडिशरी को स्टैंडलाइज नहीं कर सकते, आप जुडिशरी को थ्रेट नहीं कर सकते, आप जुडिशरी को ट्रांसग्रेस प्रेशराइज नहीं कर सकते। जो अल्फाज इस्तेमाल किए गए वो सीधी कंटेंट है। ये तो सुओ मोटो हो गया, आर्टिकल 184 के तहत सुप्रीम कोर्ट छोड़ रही है, लेकिन कॉन्स्टिट्यूशन के अंदर जो आर्टिकल 204 है और कंटेंट ऑफ कोर्ट ऑर्डिनेंस है उसके तहत यह है कि कोई भी शहरी अगर दरखास्त किसी भी हाई कोर्ट में दे देता कि ये कंटेम्प्ट हुई है तो उसके खिलाफ फौजी अदालत की कार्रवाई शुरू हो जाती। अब आ गया अगला सवाल आपका कि क्या इज्जत बहाल कर सकती है? नहीं, देखे अदलिया के हवाले से कॉन्स्टिट्यूशन के अंदर लिखा हुआ है
मेरी ये जाती राय है कि जो जजमेंट होती है आप उसको क्रिटिसाइज करें, उसके ऊपर जो मर्जी तज्जिया करें, उसके ऊपर जो मर्जी नेगेटिव बात करें, लेकिन जज की जात पे या जुडिशरी को मैनहैसुल इदारा आप स्कैंडलाइज नहीं कर सकते, इल्जाम नहीं लगा सकते, आप क्रिटिसाइज नहीं कर सकते। जैसे फैसल वाडा ने कहा कि आप पगड़ियां उछाल रहे हैं, हम आपकी पगड़ियों को फुटबॉल बनाएंगे, तो ये एक थ्रेट है अदलिया को। और कंटेम्प्ट जो है उसमें एक तो ये है कि अगर सजा हो जाती तो इन्हें अपनी सीट से भी जाना होगा, 6 महीने के लिए जेल भी जाना होगा। जी जतोई साहब। और आज सर नून लीग के एमएनएज हैं ताहिर इकबाल साहब, वो कहते हैं जजेस की सिलेक्शन के लिए बाकायदा कोई टेस्ट, कोई कवानीन कायदे होने चाहिए, हमें इस प्रोसेस को बेहतर करने की जरूरत है, एक बोर्ड बनना चाहिए, सारा सिस्टम ठीक होने वाला है। ये तो ऐसे शो कर रहे हैं कि ये लोग ऐसे ही जज बन गए हैं और कोई सिस्टम फॉलो नहीं हुआ, कोई प्रोसेस फॉलो नहीं हुआ और पर्चियों के ऊपर जज लग रहे हैं। मेरा ख्याल है ये कोई एमएनए जिनको आप रेफर कर रहे हैं, इसका मतलब है कि वो बड़े पढ़े लिखे इंसान है। मुझे तो उनकी गुफ्तगू से यही लगता है। भाई कॉन्स्टिट्यूशन के अंदर आर्टिकल 175A दे दिया गया, जुडिशल कमीशन है, उसके अंदर पूरा प्रोसीजर है कि जब जुडिशल कमीशन से नाम जाएगा वो चीफ जस्टिस भेजता है, फिर जुडिशल कमीशन उसको डिस्कस करती है, उसके अंदर उस हाई कोर्ट का चीफ जस्टिस होता है, चीफ जस्टिस पाकिस्तान होता है, अटॉर्नी जनरल होता है, वजीर कानून होता है, 2 सीनियर चीफ जस्टिस के बाद जो जजेस होते हैं वो होते हैं। तो ये पूरा है। उसके बाद रिकमेंडेशन जो है वो पार्लिमानी कमेटी में जाती है, फिर पार्लिमानी कमेटी उसकी जब वापस रिकमेंडेशन आती है तो फिर उसका मिनिस्ट्री ऑफ लॉ एंड जस्टिस नोटिफिकेशन करती है कि एज ए जज। तो ये सारा प्रोसीजर उसके अंदर आया है। ये मुझे लगता है कि एमएनए साहब जो है ना, ये माशाल्लाह मेरे से ज्यादा लॉ की अवेयरनेस रखते हैं। हम तो नालायक के लोग, हमें तो शायद नहीं उन्हें कॉन्स्टिट्यूशन का पता होगा। और अगर वो अमेंड करना चाहते हैं इस तरीकाकार को, आपको 2/3 मेजॉरिटी चाहिए पार्लियामेंट के अंदर। आपने अगर कॉन्स्टिट्यूशन को या इस तरीकेकार को बदलना है, आप बदल सकते हैं। पार्लियामेंट मर्द को औरत और औरत को मर्द नहीं बना सकती, बाकी सब कर सकती है। लेकिन वो लेजिस्लेशन जो कॉन्स्टिट्यूशनल और फंडामेंटल राइट से मुतादम होगी, सुप्रीम कोर्ट उसको सेटिस्फाइड कर सकती है। आप मुतमिन नहीं है, आप पार्लियामेंट में बैठे हैं, आप पार्लियामेंटेरियन है, आप उसको बदल दें। आपके पास अगर 2/3 मेजॉरिटी है जो नहीं है उनके पास, राइट सर, टाइम मेरे पास कम पड़ गया। थैंक यू रियासत अली आजाद साहब आपके कीमती वक्त के लिए। यकीनन सोचने की जरूरत आहे कि जीअं PTI जे हक़ में कोई फ़ैसिलो ईंदो आहे त छा वजह आहे कि मुख़्तलिफ़ जमातनि जा मुख़्तलिफ़ लीडर अची करे अदालतनि जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस शुरू करे छॾींदा आहिनि। उहे अदालतूं जिथे 20-25 लाख केसिस पेंडिंग आहिनि ऐं ग़रीब माण्हू सालनि खां रुलनि था, ग़रीब जी परवाह न आहे। हा PTI जे हक़ में फ़ैसिलो अची वियो आहे त कंहिंजी पाण कंदा आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस, कंहिंजे चवण ते डिस्कस कंदासीं ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। पाकिस्तान तहरीक इंसाफ या सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा जेके वोटर ऐं सपोर्टर आहिनि, अॼु तवक़ो पिया कनि कि पंहिंजे लीडर जो बयानु ॾिसी सघंदा, ॾिसी न सघंदा त ॿुधी सघंदा, ॿुधी न सघंदा त पढ़ी सघंदा। थियो इहो कि बयानु उन्हनि जो रिकॉर्ड थियो ई न ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑनरेबल काज़ी फ़ाइज़ ईसा साहब इहो ऑर्डर किया कि अॼु तक समात में बयानु रिकॉर्ड न थी सघियो आहे। नेक्स्ट समात में वरी तव्हां इमरान ख़ान खे वीडियो लिंक ते रखिजो ऐं पोइ वरी असां कोशिशि कंदासीं तव्हांजो बयानु रिकॉर्ड करण जी। असांखे ख़बर आहे कि जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत हुन दौर में ही काज़ी फ़ाइज़ ईसा के ख़िलाफ़ रेफरेंस ठाहियो वियो एसेट बियॉन्ड मीन्स, आमदन से ज़ायद असास, यानी तव्हां वटि जेका आमदन एसेट्स या पैसा हुआ वो तव्हांजी जेका रेवेन्यू तव्हां वटि अचे थो, जेका सैलरी तव्हां वटि अचे थी, जेका सोर्स ऑफ इनकम तव्हां वटि आहे, हुन खां वधीक तव्हां वटि एसेट्स हुआ। त हुन ते इंक्वायरी थी जंहिंमें असांखे यादि आहे कि तव्हांजी घरवारी अदालत में रोई ॾिनी ऐं जंहिं खां पोइ जॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब हलफ़ खयो, ओथ खयो, त हुन महिल पंहिंजी घरवारी खे भिक में बीहारियो ऐं माण्हुनि चयो कि यकीनन इहो पैगाम आहे दुनिया खे, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब अचण वारे ॾींहंनि में अहिड़ो कमु कंदा जो को बि चीफ जस्टिस अॼु ताईं न करे सघिया आहिनि। ऐं जॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब लाइव ब्रॉडकास्ट जो सिस्टम शुरू कयो त हर कंहिं चयो कि वाह, यकीनन हे त असां अॼु ताईं न ॾिठोसीं, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब अहिड़ा कम थो करे जो कंहिं बि न कया आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी वाज़िह थी वई अॼु कि जीअं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे अचण खां पोइ खोड़ अहिड़ा माण्हू हुआ जेका अदालतनि ते तनक़ीद करणु शुरू थी विया ऐं प्रैक्टिस एंड प्रोसीजर जेका ऑर्डिनेंस आंदो हुकूमत, जंहिंखां पोइ सुओ मोटो वठण जे लाइ इहो तय कयो वियो पार्लियामेंट जी तरफ़ां कि हिकिड़ो कमीशन, हिकिड़ो बेंच ठहंदो जंहिंमें 3, 4, 5 जज हूंदा ऐं उहे डिसाइड कंदा कहिड़े शइ ते सुओ मोटो खणणो आहे न खणणो आहे। हुनखे ईंदे काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जेको लाइव ब्रॉडकास्ट में केस ॾेखारियो वियो, हुन ऑर्डर खे, हुन ऑर्डिनेंस खे मुअत्तल करे छॾियो। त हाणे सुओ मोटो जेको आहे अॼु मां सम्झां थो तौहीन अदालत जे हवाले सां काज़ी फ़ाइज़ ईसा साहब पहिरियों खयो आहे।
ऐं उहो सुओ मोटो फैसल वाडा साहब ते खयो वियो आहे। फैसल वाडा साहब असांखे ख़बर आहिनि जॾहिं बयान जारी कंदा आहिनि त उहो छा कुझु चई वेंदा आहिनि, यकीनन खोड़ अहिड़ी शयूं ॻाल्हाए वेंदा आहिनि जेको अदलिया मोहतरम ऑनरेबल जजिस लाइ तव्हां कोन था ॻाल्हाए सघो कानून ऐं आइन जे मुताबिक़। बट सैडली हाणे जेको सुओ मोटो खयो वियो आहे तौहीन अदालत जो, जॾहिं सुभाणे समाअत थींदी हुन में ॾिसणो इहो आहे कि छा अदालत अहिड़ो को प्रेसिडेंट, अहिड़ी का नज़ीर, अहिड़ो को एग्ज़ाम्पल सेट कंदी जंहिंखां पोइ को बि अदालत जे मौज़िज़ जजिस जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए न सघे। ख़ासि तौर ते अगरि असां PTI जी ॻाल्हि कयूं त PTI जी वॾी तवक़ो हुई कि अॼु बयानु रिकॉर्ड थींदो, अॼु हाणे न हलियो, हाणे नेक्स्ट समाअत में थींदो। त खोड़ माण्हू इहो था चवनि कि जेको रेफरेंस इमरान ख़ान साहब जी हुकूमत में ठहियो काज़ी साहब जे ख़िलाफ़ु, हाणे हुनजो हिसाब बि ॾियणो आहे। काज़ी साहब खे यादि बि आहे छा कुझु थियो हुननि जी फैमिली सां गॾु, हुननि सां गॾु। ऐं हाणे थी सघे थो कि नेक्स्ट समाअत में बि इमरान ख़ान साहब वीडियो लिंक ते वेठा हुजनि, हुननि जी हिकिड़ी फ़ोटो कढी करे को वायरल करे छॾे, पर बयानु रिकॉर्ड न थिए ऐं पोइ वरी नेक्स्ट समाअत ताईं। त इहो वेटिंग जेका थिए पई हिन महिल चेयरमैन बानी PTI जी, उहा वेटिंग वधी बि सघे थी ऐं इहा हिकु तरीक़े सां तज़लील बि आहे, बेइज़ती बि आहे। ऐं मां सम्झां थो हिकिड़े पार्टी जे सरबराह लाइ, लीडर लाइ, जेको वज़ीर आज़म रही चुकिया आहिनि, हिन महिल अडियाला जेल में आहिनि। ऐं हाणे ॾिसणो इहो आहे कि PTI वारा छा लाहेमल इख़्तियार कंदा। पर जेके PTI जा हिन महिल सिटिंग चेयरमैन आहिनि गौर ख़ान साहब, उन्हनि जो इहो चवणु आहे कि अदालत जेको सुओ मोटो केस खयो आहे तौहीन अदालत जो, इहो तमामु ज़रूरी हो। छो जे करे जंहिं तरीक़े सां हर ॾींहुं असां ॾिसूं था कि मुख़्तलिफ़ सियासी रहनुमा अची करे अदलिया ते तनक़ीद था कनि, अदलिया ते इल्ज़ामात था आयद कनि, अदलिया खे दोहरी शहरियत वारा रखण वारा जजिस था कोठनि कि ग्रीन कार्ड हिननि वटि छो आहे, न थियणु घुरिजे, ऐं कंहिं बि जज लाइ उहे कानून थियणु घुरिजे जंहिं ॿिए वॾे उहिदे ते वेठल सरकारी अफ़सर लाइ आहे। त यकीनन हर अफ़सर जी पंहिंजो क्राइटेरिया आहे, पंहिंजो तरीक़ेकार आहे ऐं हुन तरीक़ेकार जे ख़ैर आइन में जेको लिखियलु आहे हुन तहत ई इहे जजिस हायर थींदा आहिनि ऐं हुन कानून खे ई फॉलो कयो वेंदो आहे। त इहो ॾिसणो आहे हाणे सुभाणे जे ॾींहुं तमामु वॾो ॾींहुं हूंदो ऐं अचण वारे ॾींहंनि में ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी कि छा अदालतनि ते प्रेशर आहे या न आहे। डिस्कशन कंदासीं। मेरे साथ मौजूद हैं पाकिस्तान तहरीक इंसाफ के नदीम कुरैशी साहब। थैंक यू सो वेरी मच कुरैशी साहब, आप हमेशा अपना वक्त हमारे लिए निकालते हैं। कुरैशी साहब, आज आपकी पार्टी के तमाम तर वर्कर, चाहने वाले, वोटर, सपोर्टर तवक्को कर रहे थे कि अपने लीडर की वो वीडियो बयान सुन सकेंगे, देख सकेंगे, पढ़ सकेंगे, लेकिन हुआ ये कि बयान रिकॉर्ड ही नहीं हुआ और अगली समाअत के लिए बोला गया दोबारा वीडियो लिंक पर पेश किया जाए। लोग ये आपके नाक़दीन कह रहे हैं कि क्योंकि आप ही की हुकूमत ने रेफरेंस बनाया था तो भुगतना भी पड़ेगा और वेटिंग होगी लंबी इमरान खान के लिए। सर रहीम, देखिए हमसे जो प्रे की थी, अगर वो मनवन की जाती है और वो जो कवानीन जो पाकिस्तान में अशराफिया को प्रोटेक्ट करने के लिए बनाए गए हैं वो सेटिस्फाइड हो जाते हैं और यहाँ एक ही कानून सब लोगों के लिए, वो अमीर हो गरीब हो, क्योंकि नैब की जो जुडिक्शन है उसमें जो लिमिट रखी कि 50 करोड़ के बाद अगर कोई करप्शन होगी तो उसको नैब देखेगा। इससे अंदाजा करें आप हमारे मौजूदा हुक्मरानों सोच का, अप्रोच का और इनके टारगेट्स का। तो खान साहब ने अपना जो काम करना था कर दिया। अब जितोई साहब आपके इल्म में है कि पाकिस्तान में तमाम तर कवानीन, आइन और ये जो कानूनी मूल शिकाफियां ये कमजोर के लिए हैं। ये आप और मैं अगर कोई बात करेंगे तो सुबह तौहीन अदालत लगी होगी। यहाँ जिनको छूट है वो रोज प्रेस कॉन्फ्रेंसेस कर रहे हैं, उनको कोई पूछ नहीं है। सर फैसल वाडा कल पेश होंगे, उनके से क्या जा रहा है, उनका सॉफ्टवेयर अपडेट होगा कल, आपको नहीं लग रहा सर? अच्छा, मुझे नहीं लगता जी किसी का सॉफ्टवेयर सॉफ्टवेयर अपडेट होने वाली मशीन एक ही जगह पर है। लेकिन आपको क्या लगता है कल तौहीन अदालती कार्रवाई में ऐसा क्या कुछ आपको लगता है? कोई उम्मीद नहीं है, बस हल्की सी उनको टाइट करके बोलेगा कि अगली बार ना कीजिएगा। मैं असल में कोई खुशगमान इंसान हूं, मुझे नहीं लगता कि ऐसा कोई हो। और आपको सर ये बात कैसी लगती है कि जब भी आपके हक में कोई फैसला आता है या कोई वीडियो लिंक पे आपका लीडर अदालत में पेश होता है तो उस दिन मुख्तलिफ सियासी जमातों के लोग आके अदलिया को तनकीद का निशाना बनाते हैं, क्यों होता है? कल भी ऐसा हुआ सर, आज भी ऐसा हुआ? देखिए ये सारे जो लोग हैं वो इस सिस्टम को जो साहब प्रोटेक्ट कर रहे हैं। स्टेटस को पाकिस्तान में इमरान खान, जिन्होंने इस सिस्टम को, स्टेटस को के सिस्टम को, अशराफिया को ताकत देने वाले, अशराफिया को प्रोटेक्शन देने वाले, अशराफिया के सर पे एक चादर की तरह से कायम रहने वाले सिस्टम को चैलेंज किया हुआ है। अभी आप देखें
कि किस तरह से पाकिस्तान की आला अदालतों के जजेस को सिटिंग गवर्नमेंट के मिनिस्टर्स बजाय इसके कि वो बैठकर गवर्नमेंट अवाम के लिए कोई पॉलिसियां बनाए। आपके शहर कराची में जो मैं आपके एमएनए को सुन रहा था, अगरचे वो फॉर्म 47 पर ही आए हैं, लेकिन वो साफ पानी की बात कर रहे थे कराची शहर के लोगों के लिए जो नापैद हो चुका है। और जिस तरह से मैं रोज सुन रहा हूँ कि कराची में स्ट्रीट क्राइम है, नौजवान कत्ल हो रहे हैं, और पाकिस्तान भर में बिलखुसूस सिंध और पंजाब में तो कोई हाल ही नहीं है इस वक्त लॉ एंड ऑर्डर का। तो उसके जो वुज़रा हैं बजाय वो पब्लिक वेलफेयर की पॉलिसीज बनाए, वो टारगेट किए हुए हैं कि किसी भी तरह इमरान खान की रिहाई मुमकिन ना हो सके, इमरान खान के हवाले से कानून पर अमल दरामद ना हो सके, पाकिस्तान की तारीख का पॉपुलर तरीन लीडर इंसाफ हासिल करके अवाम में आ सके। तो ये जितने भी थ्रेट्स हैं, तो मैं समझता हूँ अदलिया के वकार का सर थ्रेट, बहुत बड़ी थ्रेट उसको भी है जिसने आज अदालत से तस्वीर लीक की और तस्वीर खींची है। सर इंक्वायरी हो रही है, पकड़ेंगे उसको बहुत जल्दी। देखिए, एक तरफ तो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की हियरिंग जो है वो बराह रास्त नशर की जा रही है, और दूसरी जानिब अगर किसी शख्स ने को तस्वीर ले ली है मोहब्बत में, प्यार में, वो कौन सी ऐसी कोई तस्वीर है। सर आज की जो समाअत थी वो बराह रास्त दिखाने की इजाजत नहीं मिली, मना कर दिया गया कि आप बराह रास्त नहीं दिखा सकते। पहले यही केस बराह रास्त चल रहा था, आखिरी समाअत 2.5 घंटे लाइव दिखाई गई थी। देखिए सर, मैं तो एक चीज का कायल हूँ, मैं तो मिडिल क्लास को रिप्रेजेंट करता हूँ और इस पर ऑनर फील करता हूँ कि मैं किसी अशराफिया का हिस्सा नहीं हूँ। खान साहब से अल्लाह ने जो काम लेना था वो ले लिया। ठीक सर, बहुत शुक्रिया। जॉब एक्सीलेंटली, तो मैं तो समझता हूँ आज एक फतह है उस शख्स की कि जिसकी एक झलक देखने के लिए कि पूरी दुनिया, ये ट्रेंड पाकिस्तान में नहीं था, ये पूरी दुनिया में ट्रेंड था कि आज खान की वो जो फोटो फ्लैश हुई है, बिल्कुल ठीक, उसने मैसेज दिया है पूरी दुनिया को कि किस तरह एक शख्स पाबंद सलासल होने के बावजूद पूरे कॉन्फिडेंस के साथ। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया नदीम कुरैशी साहब। वक्त की कमी है मेरे पास, मैं ब्रेक पे जाने से पहले तव्हां व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहींदुमि, अॼु ॻाल्हि हाणे थिए पई न अशराफिया जी ॻाल्हि पियो करे कुरैशी साहब खे, मां अशराफिया जो हिसो न आहियां, आम माण्हू आहियां। अशराफिया जो हाल छा आहे इहो ॾिसण लाइ तव्हांखे अॼु क़ौमी असेंबली जो ॾिसणु घुरिजे इजलास। हुन में असांखे ख़बर आहे जहिड़े क़िस्म जी लैंग्वेज इस्तेमालु थी, जहिड़ो झेड़ो थियो कंहिंमें ज़रताज गुल PTI जी रहनुमा आहिनि, ऐं हुननि जो झेड़ो थियो PMLQ जे तारिक बशीर चीमा साहब सां। अगरि तारिक बशीर चीमा साहब जो तव्हांखे बैकग्राउंड यादि हुजे त 1991 में जहाज़ हिकिड़ो हाईजैक थियो पाकिस्तान, 1981 में पाकिस्तान एयरलाइंस जो 326 जेको लोकल एयर फ्लाइट हुई ऐं पोइ अफ़गानिस्तान खई वई, हुन असांखे ख़बर आहे तारिक बशीर चीमा साहब बि हुनजो नालो हुयो टेररिस्ट में। असांखे इहो बि ख़बर आहे बहावल नगर यूनिवर्सिटी स्कैंडल जेको साम्हूं आयो, जंहिंमें टीचर्स जो ख़ासि तौर ते जेको प्रिंसिपल हुयो उहो नंढी ॿारड़ियुनि सां ज़्यादती पियो करे, वीडियोज़ पियो ठाहे, हुनमें तारिक बशीर चीमा जे पुट जो नालो आयो। ऐं अॼु जेको थियो, तारिक बशीर चीमा साहब ज़रताज गुल खे वञी धमकी ॾिनी, कुझु रिपोर्टनि में आयो कि हुननि खे गारियूं ॾिनियूं ऐं पोइ झेड़ो वधी वियो, जंहिं ते असेंबली जो इजलास ख़तमु करिणो पियो। ऐं पोइ इहा ख़बर पई त जॾहिं एहतजाज वधियो PTI सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो, पोइ तारिक बशीर चीमा साहब चेंबर में वञी करे ज़रताज गुल साहिबा सां माफ़ी घुरी। मां रुगो हिन ॻाल्हि ते अफ़सोस कंदो आहियां कि सभु हलफ़ खणंदा आहिनि कि असां असेंबली में वञी करे आवाम जी ख़िदमत कंदासीं, आवाम लाइ कानून ठाहींदासीं। हिननि खे असां लॉ मेकर्स, मुक़न्निना या लेजिस्लेटर्स चवंदा आहियूं, जंहिंखे कानून ठाहिणो आहे आवाम जे लाइ। ऐं कंटिन्यूसली जेको झेड़ो हले थो, जेका मारी आहे, जेका गारियूं आहिनि, शायदि तव्हां हिननि खे वोट हिन करे ई ॾिनो कि असेंबली में वञी करे इहो कमु कनि। ख़ैर हिकिड़ी ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ डिस्कस कंदासीं जेको सिंध में धाड़ेलनि जी सूरत हाल आहे, डाकू राज आहे, पनो आकिल में 3 ॾींहं थी विया आहिनि, शटर डाउन हड़ताल ई, ऐं उहो ॿारड़ी जेको किडनैप थी आहे घरां, उहा अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। रिपोर्टर खां तफ़सील बि वठंदासीं, असां सां गॾु DSP पनो आकिल बि हूंदा। ब्रेक खां पोइ वेलकम बैक। सिंध में पाक फ़ौज जी सभिनीनि खां वॾी छावनी पनो आकिल में आहे, ऐं पनो आकिल में धाड़ेल बि आहिनि ऐं को कंट्रोल नथो करे सघे। 3 ॾींहंनि खां हुते एहतजाज पियो थिए, शटर डाउन हड़ताल आहे। पंहिंजो रिपोर्टर अयाज़ शेख खां अपडेट वठंदासीं शेख साहब, ऐं गॾोगॾु असां DSP पनो आकिल कलंदर बख़्श सुमरो साहब खे बि वेलकम कंदासीं। थैंक यू सुमरो साहब फॉर योर प्रेशियस टाइम। पहिरियों अयाज़ शेख साहब असांजो रिपोर्टर आहिनि। शेख साहब अपडेट कयो, छा आहे ग्राउंड रियलिटी, छा आहिनि हालात, छा पियो ऑपरेशन थिए, ॿुधाइजो। जी, इहो मां ॿुधाईंदो हलां त पनो आकिल में कुझु वक़्त खां मुसलसल बदअमनी जी सूरत हाल वधी वई आहे।
पनवाकिल शहर जो मसरूफ़ तरीन ऐं गुथियल इलाइक़ो आहे। मेहरान कॉलोनी जितां 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि वापारी आहे कपिड़े जो अकरम आराई उनजे घर में घिरी औरतुनि ऐं ॿारनि ते सख़्तु तशद्दुद करे यरगमाल बणाए लखनि रुपयनि जा ज़ेवर रोक रक़म मोबाइल फ़ोनूं ऐं वेंदे वेंदे 7 वरनि जो उन्हनि जो मासूम बालक आहे हुसैन आराई उनखे बि पाण सां गॾु अगवा करे विया आहिनि। मुगवी खे मासूम नींगर खे अगवा थिए 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिन वक़्त ताईं नींगर बाज़ियाब न थी सघियो आहे। पनवाकिल शहर जा सियासी समाजी धुरियूं मज़हबी अॻवान सिविल सोसाइटी शहरी ऐं मुगवी जा वारिस जेके आहिनि सरापा एहतजाज बणियल आहिनि। ऐं पनवाकिल में हिकु ॾींहुं अॻु में बि शटरबंद हड़ताल कई वई जॾहिं त पनवाकिल में अॼु बि जेको आहे समूरे शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में शटरबंद हड़ताल कई वई जॾहिं त सवे शहरनि पारां दुआ चौक खां एहतजाजी रैली कढी पनवाकिल थाणे ते पहुची करे धरणो हयो वियो। जंहिंखां पोइ मां इहो ॿुधाईंदो हलां त DIG सखर SSP सखर समेत जेके आहिनि आला अमलदार आहिनि उन्हनि जो बि शहरनि सां ॻाल्हियूं थियूं। जंहिंखां पोइ जेको आहे धरणो जेको आहे ख़तमु कयो वियो जॾहिं त अॼु जेको पनवाकिल थाणे ते हज़ारनि जी तइदाद में शहरनि पहुची धरणो हयो ऐं मुगवी नींगर जी बाज़ियाबी लाइ। जंहिंखां पोइ जेको आहे DSP कलंदर बख़्श सुमरो जेको पहुची करे मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं हुयूं जंहिंखां पोइ 48 कलाकनि जी मोहलत खां पोइ जेको आहे धरणो ख़तमु कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त पनवाकिल मां जेको आहे इहो अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे पनवाकिल जी तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो आहे जेको घर में हथियारबंद घिरी घर भातियुनि खे यरगमाल बणाए हिकु मासूम बालक खे अगवा करे विया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर घरू वज़ीर IG सिंध समेत वॾनि अख़्तियारनि जेको आहे नोटिस वरितो आहे पर 3 ॾींहं गुज़रण बावजूद जेको आहे नींगर बाज़ियाब न थी सघियो आहे। हितां जा जेके शहरी आहिनि ऐं सिविल सोसाइटी आहिनि वापारी आहिनि सियासी समाज जी अॻवान आहिनि उन्हनि जेको आहे पुलिस ते बद एतमादी जो इज़हार कंदे चयो आहे त पुलिस जेका आहे अमन अमान कराइण में मुकमल तौर नाकाम आहे। अवाम जो शेख साहब मूंखे इजाज़त ॾियो कि मां असां सां गॾु मौजूदु आहिनि कलंदर बख़्श सुमरो साहब DSP पनवाकिल। सुमरो साहब छा वजह आहे सर कि माण्हू पुलिस ते हाणे ईअं इल्ज़ामात आयद कंदा आहिनि कि पुलिस मिलियल आहे एतमाद ख़तमु थी वियो आहे। मूंखे ॿुधाइजो सर ग्राउंड रियलिटी छा आहे व्हाट इज़ बीइंग डन एंड व्हाट इज़ टू बी डन सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। नंबर 1 ॻाल्हि त जेको ही वाक़ियो थियो आहे बिल्कुलु मां हिनखे ऑन कयां थो त मुंहिंजी पोस्टिंग छंछरु ॾींहुं थी हुई ऐं उन खां पोइ इहो वाक़ियो थियो आहे। डे फर्स्ट खां वठी जीअं वाक़ियो थियो त फिलफोर उते पुलिस रेस्पॉन्स कयो उन फ़रियादनि खां मिली करे जेके बि एहतियाती तदाबीर फिलवक़्तु नाकाबंदी उहो असां कराए छॾियो। उन खां बाद में क्राइम सीन खे जेको आहे सो फॉरेंसिक लैब जे मार्फत तां फिंगर प्रिंट्स खणाया विया। DIG साहब SSP साहब पाण उन जाइ वक़ूअ ते आया हुया फ़रियादनि खां मिली करे जेके बि असांखे बर वक़्तु असांखे इक़दामात करणा हुया असां फौरी तौर ते वरितासीं। मुख़्तसर हक़ीक़त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिल्कुलु क्राइम आहे। असां जेके बि हिन एफर्ट्स वरिता आहिनि उन में असांखे अल्लाह जे तरफ़ां कामयाबी मिली आहे त असां काफ़ी हद ताईं इन केस खे करीब पहुची चुका आहियूं ऐं उनजो इहो याने नतीजो आहे जेके अॼु सिविल सोसाइटी रैली कढी करे थाणे ते आया हुया जंहिंखे असां पंहिंजे तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी त पुलिस ही एफर्ट्स वरिता आहिनि ऐं उनजे नतीजे में ही रिज़ल्ट निकितो आहे ऐं हू असां सां मुतमिन थिया ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह में पूरो उम्मीद आहियूं त अव्हांखे बिल्कुलु इहा ख़ुशि करे अन क़रीब ॾींदासीं इहो मौसूम बाल को बिल्कुलु वापसि ईंदो ख़ैर अॼुकल्ह ॿारनि खे खणण जी वारदातूं छो पई वधनि। असां हिकिड़ो वीडियो बि रिसेंटली ॾिठी हिकिड़ो ॿार जेको आहे ज़ंजीर में ॿधियल आहे उहा बि सोशल मीडिया ते वायरल थी ऐं 7, 8, 5 सालनि जे ॿारनि खे किडनैप करण जा वाक़िया हाणे वधी विया आहिनि। सुमरो साहब साईं मुंहिंजा मां बिल्कुलु इहा गुज़ारिश कंदो हलां त बिल्कुलु इहो असांजे उत्तर वारे इलाइक़े में इहे शयूं आहिनि पर डिस्ट्रिक्ट सखर में मुंहिंजे ख़्याल में त मुंहिंजो बि हितां जो तजुर्बो आहे त इहो पहिरियों वाक़ियो थियो आहे इन नोयत जो पर हीउ सिर्फ़ु इन ई ॿार खे अगवा करण जे हिसाब सां न आया। हिकिड़ो क्राइम हुयो उतां हुनखे कुझु रक़म मिली ऐं सोन कुझु वजह तादाद में मिलियो त उन्हनि जो नियत ख़राब थी वई ऐं उनखे वधीक लालच अची उन लालच में ई उन ॿार खे खणी विया आहिनि। सर हाणे हिकिड़ो आख़िरी सवाल सुमरो साहब मां तव्हां सां वधीक ॾुखियो सवाल न पुछणु चाहींदो पर आख़िर इहो धाड़ियलनि जो मसइलो हल कीअं थींदो सर। लॻे माण्हू इहो चवंदा आहिनि हिकिड़ो आम माण्हू इहो ई सम्झंदो आहे सर कि पुलिस ऐं धाड़ियल मिलियल आहिनि सर। हाउ वुड यू डिफेंड योर सेल्फ सर। सर मां गुज़ारिश कंदो मां तव्हां ते ॾाढो मिसाल आहियां त गंधकोट में जेका जेके क्राइम वधी वियो मुंहिंजी उते पोस्टिंग थी इन ई हवाले ते जॾहिं माण्हू अॻुवा थिया त असां ऑपरेशन लाइ वियासीं उते मूंसां गॾु हिकु SHO शहीद थी वियो हिकु कांस्टेबल ऐं मां पाण उन में ज़ख़्मी थी पियो हुउसि।
ही जेके असांजी शहादतूं आहिनि कंहिं ज़ाती अनापरसीअ ते असां कोन ॾींदा आहियूं, इन ई अवाम जी जान माल इज़त जेके गैरतमंद अवाम आहे, मिसकिन आहे, उन लाइ ॾियूं था, ॾींदा रहंदासीं जेतिरी मुंहिंजी सर्विस आहे। इंशाअल्लाह ताला हर सिपाही खां वेंदे IG ताईं असां इहे इन्हनि आम माण्हुनि जे लाइ गरीब ऐं गैरतमंद लाइ बिल्कुलु क़ुर्बानी खां न के वेंदासीं। यकीनन असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, बसि इहो ई चवंदासीं। सर हिकिड़ी अपडेट तव्हां खां वठणी हुई, का अहिड़ी ख़बर तव्हां वटि आई आहे कि 3-4 ॿार अञा किडनैप थिया आहिनि हाणे रिसेंट में? सर बिल्कुलु इहा तव्हांखे जेकी सोशल मीडिया ते ख़बर हली, 4 ॿार जेको आहे मदरसे मां सुबुह विया, इन में इहा आहे त वालदेन जी लापरवाही आहे त ॿार निकिरी विया ऐं उहे काथे आहिनि। हाणे असांखे इतला मिलियो आहे, असां पंहिंजी पेट्रोलिंग जेकी मोटरसाइकिल हूंदी आहे उन्हनि ॿारनि पेट्रोलिंग जे मार्फत जेका 4 ॿार रिकवर थिया आहिनि, उहे कंहिं चौक ते मौजूदु हुया, उहे हाणे वारसनि जी हैंडओवर करे आया आहियूं। अल्लाह तव्हांखे आबाद रखे, कामयाबी ॾे, ऐं मां दुआ थो कयां कि तव्हां इन्हनि धाड़ियुनि ते काबू पायो ऐं सभिनीनि खे फुल फ्राई कयो, कंहिंखे हाफ फ्राई न कयो। थैंक यू वेरी मच कलंदर बख्श सुमरो साहब ऐं अयाज शेख साहब, तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जो बेहद मशकूर ऐं शुक्रगुज़ार आहियां। ऐं यकीनन अॼु जंहिं दौर ते पाण अची विया आहियूं, जीअं असां पंहिंजी कणक खे ॾिसूं था कि तबाह थी वई, असांखे रेट न मिलियो, ॿुधायो थो वञे कि 600 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे पाकिस्तान जे आबादकारनि खे। यकीनन सोचणु घुरिजे, छो असां ज़राअत जा दुश्मन आहियूं? सोचणु घुरिजे, छो असां पंहिंजे ॿारनि जा दुश्मन आहियूं? सोचणु घुरिजे, छो वधीक असांजा ॿार किडनैप था थियनि? छा वजह आहे? सोचणु घुरिजे कि असां छो उधार वठी 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 IMF खे पंहिंजो मुल्क हलायूं था। असां नथा रियलाइज़ कयूं, नथा सम्झूं कि कहिड़ी ग़लतियूं आहिनि जेको असां कंटिन्यूसली दोहरायूं था, रिपीट था कयूं, जंहिंजे करे अॼु असांजो इहो हाल थियो आहे। मूंखे यादि ॾियो। अंटिल नेक्स्ट टाइम, अल्लाह हाफ़िज़।